समूरी सिंध अगवा वारदातुनि खिलाफ सरापा शहर शहर धरना। कश्मीर में सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान दंग वटि इंडस हाईवे ते 4 ॾींहनि खां धरणो जारी। कश्मीर कंधकोट ज़िले में 5 ॾींहं बि हड़ताल। सखर जी हिंदू बिरादरी, सिविल सोसाइटी, सियासी समाजी तंज़ीमुनि जो बबरलो बाईपास रोड ते धरणो। सांगड़, मटियारी, नवाबशाह, जैकबाद, जामचोरो, हाला, बदीन, सांगड़, टंडो मोहम्मद खान ऐं सिजावल में धरणा। डोरो नारो, मीरपुर माथेलो, मेहड़, सिजावल गुणे जो दड़ो, लखी गुलाम शाह, नवकोट, फैज़गंज, टंडो बागो, गोलाड़सी, तलहार, सामारो, जरवार, खिपरो, मीरपुर बठोरो, घारो, घोड़ाबारी, कुंडरी, ढोरो नारो, बाखराणी ऐं बाधा में धरणा हणी एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। शाहपुर चाकर, बांधी, नवीसर रोड, छुला ऐं बख्शापुर में भी एहतजाज। ठट्टो ऐं नौशरो फिरोज में अदालती कारवाइन जो बाइकाट। कलोई में हड़ताल कई वई, मुक़मिन की बाज़ियाबी जो मुतालबो। सिंध में मुग़विन की बाज़ाइबी लाइ कॉमपर्स पार्टियों ऐं ॿियूं सियासी तंज़ीमूं बि मैदान ते अची वयूं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जे पारां सुभाणे सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर ज़ैन शाह धड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो मुतालबो कंदे सुभाणे मुज़ाहिरनि जो ऐलान करे छॾियो। ज़ैन शाह चयो आहे त अमन अमान जी सूरतहाल इंतहाई ख़राब थी वई आहे। फौरी तौर धड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे मुग़विन खे बाज़ियाब कराए वञे। जीडीए बि कचे में ऑपरेशन जो मुतालबो कयो। एमक्यूएम बि मुग़विन जी बाज़ियाबी लाइ सिंध में लॻल धरणे जी हिमायत कई। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त जिते बि धरना लॻल आहिनि उन्हनि में मुतदा कारकुन शिरकत कंदा। सिंध में 8 डीआईजीज़ ऐं 31 एसएसपी जूं बदलियूं ऐं मुक़ररियूं थींदियूं। इलेक्शन कमीशन मंज़ूरी ॾेई छॾी। कराची पुलिस जे सरबराह जावेद आलम ओढो खे हटाए संदसि जाइ ते डीआईजी ख़ादिम हुसैन रिंद खे मुक़ररु कयो वेंदो। जावेद आलम ओढो मीरपुर ख़ास जो डीआईजी थींदो। असद रज़ा डीआईजी ॾखण ऐं आसिम खान खे डीआईजी वेस्ट ज़ोन ऐं कराची मुक़ररु कयो वेंदो। परवेज़ चांडियो डीआईजी शहीद बेनज़ीराबाद थींदो। अब्दुल हमीद खोसो डीआईजी सखर ऐं जावेद चिस्तानी खे डीआईजी लाड़काणो मुक़ररु थींदो। तारिक रज़ाक धारे जो डीआईजी हैदराबाद मुक़ररु थींदो। पीर मोहम्मद शाह खे बदली कयो वेंदो। मुक़ररनि ऐं बदलियुनि जो नोटिफिकेशन सिंध जो घरू खातो जारी कंदो। इलेक्शन कमीशन सिंध जे 31 एसएसपी खे बदली करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। शिकारपुर जो एसएसपी अमजद शेख एसएसपी हैदराबाद थींदो। जैकाबाद जे एसएसपी सुमेर रूट चना खे हटाए आमिर अब्बास शाह खे मुक़ररु कयो वेंदो। सलीम शाह टंडो मोहम्मद खान ऐं मोहम्मद तारिक नवाज़ एसएसपी जामचोरो थींदो। शबीर सेठार एसएसपी दादू, शेला कुरैशी एसएसपी सजावल थींदी। ख़ालिद मुस्तफ़ा कोराई एसएसपी शिकारपुर ऐं मोहम्मद आसिफ रज़ा एसएसपी कंबर मुक़ररु थींदो। अब्दुल रहमान शिराज़ी एसएसपी लाड़काणो ऐं इरफान समो एसएसपी सकर थींदो। मुनीर अहमद खोड़ो एसएसपी गोटकी, डॉक्टर समीउल्लाह सिमरो एसएसपी खेरपुर ऐं अब्दुल खालिक एसएसपी उमरकोट मुक़ररु थींदो। अली मर्दान खोसो एसएसपी थरपारकर, आदिल मेमन एसएसपी मीरपुर खास ऐं आबिद बलोच एसएसपी नौशरो फिरोज मुक़ररु थींदो। कमर रज़ा जिसकानी एसएसपी बदीन ऐं हैदर रज़ा एसएसपी शहीद बेनज़ीराबाद थींदो। अली बख्श एसएसपी ठट्टो ऐं नूरुल हक रिंद एसएसपी मटियारी थींदो। एसएसपी रोहल खोसो खे खेरपुर मां हटाए कश्मीर में मुक़ररु कयो वेंदो। तारिक इलाही मस्तोई एसएसपी मलिक, इरफान बहादुर एसएसपी ईस्ट, फैसल अब्दुल्ला चाचड़ एसएसपी सेंट्रल, महज़ूर अली एसएसपी ईस्ट, अमजद हयात एसएसपी सिटी ऐं इमरान कुरैशी एसएसपी ॾखण कराची मुक़ररु थींदो। एसएसपी मलिक सरदार हसन न्याज़ी कोरंगी जो एसएसपी थींदो। इलेक्शन कमीशन जी मंज़ूरी बाद हाणे सिंध हुकूमत नोटिफिकेशन जारी कंदी।